दोस्तों पबजी गेम ज़रूर खेॾी हूंदी। अगर खेॾी न हूंदी त ज़रूर नालो ॿुधो हूंदो, छो त ही दुनिया में खेॾी वेंदड़ मशहूर तरीन चंद गेमनि मां हिकु आहे। अव्हां ज़रूर ॿुधो हूंदो त अव्हां जो हिकु नंढो आइडिया अव्हां जी ज़िंदगी तब्दील करे सघे थो। अहिड़ी रीति पबजी बि कंहिं हिकु इंसान जी ज़िंदगी तब्दील करे छॾी। ब्रेंडन ग्रीन मुतल्लिक़। ब्रेंडन ग्रीन ई उहो माण्हू आहे जंहिं पबजी खे ठाहियो। को अहिड़ो बि टाइम हो जॾहिं ही बेरोज़गार हो। हिन जे बैंक अकाउंट में बैलेंस बिल्कुलु ज़ीरो हो, पर पोइ पबजी हिन जी ज़िंदगीअ खे रातो राति तब्दील करे छॾियो। ब्रेंडन ग्रीन जी कहाणी इंतहाई मोटिवेशनल आहे। पबजी जोड़ींदड़ आयरलैंड में पैदा थियो। हू हिकु वेब डिज़ाइनर ऐं फोटोग्राफर पिणु हो, यानी ही शख़्स पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र फोटोग्राफी ऐं वेब डिज़ाइनिंग ज़रिए करे रहियो हो। कॾहिं कॾहिं त ही प्रोग्रामनि में डीजे बि बणिजी वेंदो हो। ब्रेंडन जी ज़िंदगी जो कोई ख़ासि मक़सदु कोन हो। हिन खे फोटोग्राफी जो शौक़ु हो, सो हिन ब्राज़ील वञण जो फ़ैसिलो कयो। ब्राज़ील में फोटोग्राफी करे ही पंहिंजो गुज़ारो करे रहियो हो त हिन जी ब्राज़ील में हिकु छोकिरी सां मुलाक़ात थी। थोरे वक़्त में ब्रेंडन हुन छोकिरी सां शादी करे छॾी, लेकिन हिन जी क़िस्मत में कुझु ॿियो ई लिखियलु हो। ब्रेंडन जी शादी कुल 2 साल ई हली सघी, उन खां पोइ संदसि तलाक थी वई। पोइ ब्रेंडन जी ज़िंदगी तमामु मुश्किल थी वई। पर सिंधी में हिकु चवणी आहे त ॾुखनि पुठियां सुख ज़रूर ईंदा आहिनि, ऐं अहिड़ो ई कुझु ब्रेंडन साण थियो। 2013 में ब्रेंडन ब्राज़ील में हो। हू ब्राज़ील में फासी चुको हो ऐं हुन वटि पैसा बि कोन हुआ। हुन जी ज़िंदगी इंतहाई ॾुखी गुज़री रही हुई। ब्रेंडन जे मुताबिक़ हिन वटि एतिरा बि पैसा कोन हुआ जो हू जहाज़ जी टिकट ख़रीद करे आयरलैंड वापसि वञी सघे। इन लाइ ब्रेंडन आयरलैंड वापसि वञण लाइ पैसा गॾु करणु चालू कया। हिन पंहिंजा ख़र्चा घटि करे छॾिया। पैसा जोड़ण लाइ ही पंहिंजो घणो वक़्तु कमरे में ई गुज़ारींदो हो। ऐं दोस्तो, हिन जो इहो ई दौर हो, इहो ई वक़्तु हो जॾहिं हिन वीडियो गेम्स खेॾणु चालू कयूं ताकी हिन जो टाइम पास थी सघे। इतां ई ब्रेंडन खे ऑनलाइन वीडियो गेम्स जी ख़बर पई। ब्रेंडन कोई गेम डेवलपर कोन हो। गेम खेॾंदे खेॾंदे संदसि इंट्रस्ट हिन तरफ़ वधी वियो। ख़ैर 2014 में हिन पैसा जमा करे जहाज़ जी टिकट ख़रीद कई ऐं आयरलैंड वापसि अची वियो। लेकिन ब्रेंडन जी ज़िंदगी में पोइ बि ॾुखियाईनि जी का घटिताई कोन थी। हिन वटि पैसा बिल्कुलु कान हुआ ऐं ही बिल्कुलु फ़ारिग़ हो। खेसि कोई बि कमु कोन मिली रहियो हो। एतिरे हद ताईं जो संदसि गुज़ारो वेलफेयर जे पैसनि ते थी रहियो हो। ही बेरोज़गार हो, तंहिं करे संदसि हुकूमत यानी आयरलैंड जी हुकूमत हिन खे तमामु थोरा पैसा ॾेई रही हुई जीअं हो ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे सघे। ब्रेंडन जी सोच में संदसि ज़िंदगी तक़रीबन ख़त्म थी चुकी हुई। संदसि उमिरि 40 वरिया थी चुकी हुई। ब्रेंडन पंहिंजी ज़िंदगी में नाकामियुनि खां अलावा कुझु कीन ॾिठो। ब्रेंडन जी तलाक बि थी वई हुई ऐं हू हाणे पंहिंजी ज़िंदगी संदसि ख़ानदान में गुज़ारे रहियो हो। संदसि ख़ानदान ब्रेंडन लाइ तमामु परेशान हो। हाणे ब्रेंडन वटि करण लाइ कुझु कोन हो, सो ब्रेंडन पंहिंजो शौक़ु पूरो करण लाइ गेम जा फ्री मोड्स ठाहिण चालू करे छॾिया। ब्रेंडन खे हिकु जैपनीज़ फिल्म बैटल रॉयल हिन फिल्म में ॾेखारियो वियो हुयो त कुझु माण्हू हिकु जज़ीरे में पाण खे ज़ॉम्बीज़ खां कीअं बचाए रहिया आहिनि। इहो कॉन्सेप्ट ब्रेंडन खे तमामु पसंदि आयो। ब्रेंडन इन ई फिल्म जी कहाणी खां मुतासिर थी करे हिकु ऑनलाइन गेम जो मोड ठाहियो जंहिंजो नालो आर्मा 2 हो। उन खां बाद में हुन गेम्स डिज़ाइन करण ऐं उन्हनि जी कोडिंग सिखणु चालू कई। ब्रेंडन जी हाणे क़िस्मत तब्दील थियण वारी हुई, छो त हुन जेको आर्मा 2 जो मोड ठाहियो हो सो काफ़ी मशहूर थी चुको हो। ब्रेंडन खे ऑनलाइन गेमूं जोड़ींदड़ हिकु कंपनी खां कॉल आई जंहिंजो नालो सोनी ऑनलाइन एंटरटेनमेंट कंपनी जे नाले सां हो। हिन कॉल में ब्रेंडन खे ऑफर कई वई त हू संदन कंपनी में कंसल्टेंट जे उहिदे ते कमु करे। ब्रेंडन निहायत ख़ुशि थियो ऐं हू फौरन वेलफेयर ऑफिस वियो ऐं हुन वेलफेयर ऑफिस में इहो ॿुधायो त खेसि हाणे वेलफेयर जे पैसनि जी का बि ज़रूरत कान्हे। सोनी कंपनी सां ब्रेंडन H1Z1 माउंटेज नाले गेम में 2 साल कमु कंदो रहियो।
2016 में ब्लू होल नाले कोरियन कंपनी ब्रेंडन सां राब्तो कयो, जंहिं खेसि पंहिंजी हिकु बैटल रॉयल गेम ठाहिण जी पेशकश कई ऐं ईअं ब्रेंडन साउथ कोरिया हलियो वियो। पबजी जो मतिलबु प्लेयर अननोन बैटल ग्राउंड हूंदो आहे। दरअसल इहो नालो यूज़र नेम हो ब्रेंडन जो। जॾहिं बि हू ऑनलाइन गेम्स में पंहिंजो को यूज़र नेम जोड़ींदो हो त उन जो नालो हू अननोन बैटल ग्राउंड रखंदो हो ऐं हिन उन ई नाले सां पबजी जो नालो रखियो ऐं हितां पोइ ब्रेंडन पोइते ॾिसण ई छॾे ॾिनो। 2017 में पबजी खे माइक्रोसॉफ्ट विंडोज़ लाइ लॉन्च कयो वियो ऐं 2018 में प्ले स्टेशन ऐं एक्सबॉक्स में पबजी खे इंट्रोड्यूस करायो वियो। पबजी जी सेल एतिरी त वधी वई जो ब्रेंडन बि हैरान थी वियो। सिर्फ़ 1.5 साल जे अंदर ई हिन गेम जूं 150 करोड़ कापियूं सेल थी चुकियूं हुयूं ऐं मोबाइल ते हिन गेम खे 200 मिलियन खां वधीक माण्हू डाउनलोड करे चुका हुआ। ईअं दोस्तो ब्रेंडन जी ज़िंदगी मुकम्मल तरह सां तब्दील थी चुकी हुई ऐं उहो वेलफेयर ते गुज़ारो कंदड़ शख्स ब्रेंडन अॼु केतिरो दौलतमंद आहे, इहो ॿुधी तव्हां तमामु घणो हैरान थी वेंदव। अॼु संदसि कमाई जी नेटवर्थ $200 बिलियन खां मथे आहे, यानी 200 करोड़ डॉलर। अॼु ब्रेंडन 43 वरियनि जो थी चुको आहे। एतिरो पैसो अचण बावजूद बि ब्रेंडन सिंपल लाइफ गुज़ारींदो आहे। ब्रेंडन हिकु इंटरव्यू में ॿुधायो त हुन जेतिरो बि कमायो आहे हू पाण खां वधीक पंहिंजी धीअ ते ख़र्च करणु चाहे थो। दोस्तो ब्रेंडन जी ज़िंदगी मां इहो त वाज़े आहे त अव्हां चाहे केतिरी बि एज जा थी वञो, पर हिकिड़ो नंढड़ो आइडिया अव्हां जी ज़िंदगी तब्दील करे सघे थो ऐं उन सां गॾोगॾु उन में तमामु घणी महिनत अव्हां जी ज़िंदगी ज़रूर तब्दील कंदी। ब्रेंडन इन ई जी हिकु मिसाल आहे। दोस्तो अगरि अव्हां खे असांजी अॼु जी ही वीडियो पसंदि आई त असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ असांजे चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि ज़रूर शेयर कयो। इन ई सां पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह हिकु नई वीडियो सां वरी ज़रूर मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।